अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ख़ुशि मज़े में हूंदा, ठीकु हूंदा। जीअं दोस्तों तव्हांजे लाइ अॼु बहितरीनु अपडेट खणी हाज़िर थियो आहियां सिंध टीवी जे मेगा फिल्म जे बाबति। सो ही वीडियो फुल ॾिसिजो, ख़ासि तव्हांजे लाइ आहे। ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। तव्हांखे तमामु सुठा ऐं सुठे मवाद ते वीडियो ॾिसण वटां मिलंदा। सो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। जीअं लाट ॿरंदी रहे, साथ हलंदो रहे। इन में हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी, जेको साईं नूर ज़हूर, आज़म मेंगल ऐं फरज़ंद मलिक खजू साहब जेको तयारु कनि पिया, उहा बि शइ तव्हांखे अॻियां ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। त हिन फिल्म में तमामु नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। हीअ चौधरी अली असगर थईम, जेको बावल खान बुलडोज़र तकरार जे ड्रामे में कमु कयो, उहो हिन जे डायरेक्शन में तयारु पई थिए फिल्म ईद लाइ, जंहिंजो नालो आहे जानी दुश्मन, जंहिंमें अहमद अली शेख, कमाल खान ऐं अज़ीज़ कंबराणी, मीर इरफान शेख ऐं सईद निसार शाह ऐं तमामु वॾी कास्ट आहे, जंहिंमें सत्तार नूहाणी, चौधरी अली असगर थईम ख़ुदि बि आहे। ऐं तमामु वॾी कास्ट सां गॾु ही फिल्म तयारु पई थिए। ऐं हिन फिल्म में हीरो जे करेक्टर में तमामु सुठा आहिनि, जीअं सईद निसार शाह आहे, इरफान शेख जेको मीर जो किरदारु कयो हुई तकरार में, उहो बि आहे हिन फिल्म में। सो ऐं हजन प्रेमी साहब ऐं तमामु बहितरीनु कास्ट सां गॾु ही आहे फिल्म। ईद लाइ तयारु पई थिए। हिन जा तक़रीबन ॿ टे फ़ोटो बि रिलीज़ आहिनि, जेके रिकॉर्ड में थिया आहिनि। सत्तार नूहाणी पंहिंजे फेसबुक आई डी ते रखिया आहिनि, अहमद अली शेख, अज़ीज़ कंबराणी इन्हनि रखिया आहिनि। सो ही फिल्म रिकॉर्ड थिए पई। सो तव्हांखे अपडेट ॾियण लाइ मां ही वीडियो ठाहियो। सो वीडियो तव्हांखे कीअं लॻो ही मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे हिकु नई अपडेट ॾियणो हुयो, उहो बि तव्हां वञी ॾिसी सघो था वीरनि जी बस्ती जे बाबति। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको ॿी ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ आहे, त जेको आज़म मेंगल ऐं फरज़ंद मलिक खजू साहब जेको हिकु नए ड्रामे या कंहिं तव्हांजे लाइ सुठी शइ तयारु कनि पिया, पोइ फिल्म आहे या ड्रामो आहे ख़बर न आहे। साईं नूर ज़हूर जे लिखियलु आहे, जेको हींअर 2-3 मिंट पहिरियां फरज़ंद मलिक खजू साहब पंहिंजे फेसबुक आई डी ते रखियो। सो मुंहिंजे ख़्याल में शायदि फिल्म हूंदी या ड्रामो हूंदो या का सुठी मां सुठी मवाद हूंदी। सो उहो बि तव्हां ॾिसी सघंदा हो, उहो बि मां तव्हांखे स्क्रीनशॉट ॾेखारियो हूंदो हिन वीडियो में, सो तव्हां उहो बि ॾिसी सघो था। तो मुंहिंजे चैनल ते तव्हां अगरि नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलूं था कंहिं नए वीडियो में। त मूंखे ॾींदा इजाज़त। इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते बि वञी करे इहा वीडियो फुल ॾिसिजो, तमामु जल्दी ईंदी। ऐं उन ते तव्हांखे ड्रामनि बाबति, फिल्मुनि बाबति लिस्ट बि ॾिसण वटां मिलंदा ऐं सुठा अपडेट। ऐं हिन सुहिणे सिंध टीवी ते बि तव्हांखे तमामु बहितरीनु मवाद मिलंदो। ख़ुदा हाफ़िज़, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।